गंबड़ मां ख़बर ॾींदा हालत सिंधु दरिया ते गैर क़ानूनी केनाल ठहण ख़िलाफ़ डॉक्टर मोहम्मद शरीफ़ पंवर जी अॻवानी में ज़बरदस्त रैली कढी वई। रपड़ी खां बहारो प्रेस क्लब ताईं मोटरसाइकिल कार रिक्शा ते चढ़ी माण्हुनि हिन एहतिजाजी रैली में शिरकत कई जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी बहारो में फेज़ बहरवाह ते पहुची उतां पैदल मार्च जी सूरत में बहारो प्रेस क्लब अॻियां एहतिजाज जी सूरत इख्तियार करे वई, जिते एहतिजाज में शामिल अवाम अॻियां डॉक्टर मोहम्मद शरीफ़ पंवर, इमामदीन पंवर, कामरेड निसार अबड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जूं ज़मीनूं बि खपी चुकियूं आहिनि ऐं वफ़ाक़ सिंध ऐं सिंधी अवाम ते ज़ुल्म करे रहियो आहे। सिंधु मां निकिरंदड़ केनाल नामंज़ूर आहिनि। अगरि जे केनाल ख़तम न कया विया त ईद खां पोइ अवाम खे मज़ामत लाइ तयारु थियणु खपे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।